तो सब खाओ जी तकलीफ के दी इब्लीस आ गई। क्या तो भी है आज मैं कहते रहता हूँ कैसे तो मिलाद करण सा के रास्ते में के गोट में के तकलीफ थे ना ढेरों ना करो समझी वंदो मुलाकात थी गई मुझे दोस्तों कबूल करी की आमद थी आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत थी पान पैदा था अल्लाह ताला पूरो करम फरमायो मक्के पाक के अंदर तेरा काफर हुजूर की आमद का तेरा कांजे छोकरन के चेहरे दफन करता छोकरी जाइया नक कटी वई ॾियण जो मसलो न्याणे अॻियां झुकणो पवंदो निस्बत गुरूर में वॾियूं वॾियूं क़ौमूं जेके हुयूं उहे इन हसद में हूंदा हुआ त हाणे असां पंहिंजो कंधु कीअं झुकाईंदासीं उन हसद में अची करे न्याणियुनि खे दफ़न कयो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक दुनिया में ताजा नूरानी कदम रखिया पाण फरमायो विलादत खां पोइ हाणे खंडन जी उहा पाक नूरानी वारो सिलसिलो हलियो पाण मोटो संभालियो फरमायो हाणे बीबी छोकिरी खे जेरे दफ़न कयो न वेंदो हाणे कंहिंखे जेरे दफ़न न कयो वेंदो हिकिड़ी ॻाल्हि